दावत खिताब दिंदस असांजे मेहमान मुकर्रर फजीलतु शेख मौलाना नूर अहमद लाशारी साहब जिन के त पाण अचनि ऐं असां सां मुखातिब थियनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाक़िबतुल लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन नबियना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला बाद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतन तख़शौन कसादहा व मसाकिन तर्ज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि व जिहादिन फ़ी सबीलिहि फ़तरब्बसू हत्ता यअती अल्लाह बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल क़ौमल फ़ासिक़ीन। वाजिबुल एहतराम मोहतरम जनाब फ़ज़ीलतु शेख डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ सम्मू हफ़िज़हुल्लाह ऐं मुझी जमात जा मुअज़्ज़िज़ उलमा कराम आयल तमाम मुजाहिदीन इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज असां अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इहो साबित करण आया आहियूं त असां हिन दुनिया में जिंदा नथा रही सघूं जेसि ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जे घर जी हुर्मत जो उनजी तक़द्दुस जो कसम न खायूं। जेसि ताईं असां बैतुल्लाह जी हुर्मत ऐं बैतुल्लाह जी तक़द्दुस के उनजी हिफ़ाज़त जे लाइ उठी न खड़ा थियूं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, सफ़र में हुआसीं, साथियुनि जो जज़्बो ऐं ईमान इन हद ताईं आहे जो हिकु बुज़ुर्ग असांजी गाॾी में असांखे चवे थो त बदीन में छो घुरायो आहे, अॼु त लुवारी में हलणु खपंदो हो, अॼु लुवारी में हलूं हा, आयो करे ॾेखारियूं हा त जिहाद छा हूंदो आहे। मगर मुंहिंजा दोस्तो, असांजो मनहज अमन जो मनहज आहे, असां अमन वारा आहियूं। पर इहो बि ॿुधाइणु चाहियां थो, असांजे मनहज जे अंदरि इहा शइ बि शुमार आहे त जिते बि फितनो थींदो, जिते बि शाइर इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हि थींदी, उते जिहाद थींदो। तेसि ताईं जिहाद जारी रहंदो जेसि ताईं उहो फितनो बाक़ी न रहे। अॼु सौदागिर आहियूं, अॼु असीं सौदागिर बणिजी आया आहियूं, जिते अल्लाह क़ुरान में फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालुहुम बिअन्न लहुमुल जन्नह। इहे मोमिन आहिनि जेके जान ऐं माल ॾेई अल्लाह खां जन्नत जा ख़रीदार आहिनि। असीं जन्नत जो सौदो करण आया आहियूं। उहे बि इंसान आहिनि, अल्लाह तूं ॾिसी रहियो आहीं। उहे इंसान जिन खे तो इस्तात ॾिनी बैतुल्लाह में मौजूद आहिनि, अॼु हरम में मौजूद आहिनि। ऐं अल्लाह अॼु तुंहिंजे हरम जी तक़द्दुस जे लाइ असां पंहिंजा घर छॾे अॼु हरम जी हिफ़ाज़त जे लाइ बदीन में मौजूद आहियूं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इहा ॻाल्हि नोट कंदा हलो, ही चंद ॼणनि जो काफ़िलो न आहे, ही इनकलाब आहे। ही इनकलाब बर्पा थी वियो, सॼी सिंध उठी वई। इंतज़ामिया खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां होश खां कमु वठो, ईअं न थिए मुसलमाननि जी गैरत जागी पवे। ही मुसलमान मथे ते कफन वधी लवारी ॾांहुं रवाना थी वञनि ऐं इहे कंट्रोल खां ॿाहिरि थी वेंदा, छो जो इन्हनि जो ईमान आहे, ही उहो ईमान आहे जंहिंखे अल्लाह पसंदि फरमायो आहे। ही मोमिन आहिनि, ही मरण जे लाइ तयार आहिनि, ही जान ॾियण जे लाइ तयार आहिनि। जान दे दी हुई उसी की थी, हक तो ये है कि हक अदा न हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान हकीम में पंहिंजे पैगंबर जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, ऐ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इन्हनि खे चओ, तो इन्हनि खे ॿुधा, इन कान आबाउकुम तव्हांजा अब्बा ऐं ॾाॾा, अबनाउकुम तव्हांजी औलाद, इख़वानुकुम तव्हांजा भाउर, व अज़वाजुकुम तव्हांजूं घर वारियूं, व अशीरतुकुम ऐं तव्हांजा अज़ीज़ व अक़ारिब, व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा वो माल जेको तव्हां गॾु करे रखियो आहे, ऐं उन सां गॾोगॾु व तिजारतन तख़शौन कसादहा, उहा तिजारत
जंहिंजे ख़त्म थी वञण खां तव्हां डिॼो था ऐं उन सां गॾोगॾु वो मसाकिन तर्ज़ौनहा उहे घर जंहिंमें तव्हां ज़िंदगियूं बसर करे रहिया आहियो अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही छा महबूब आहिनि तव्हांखे अल्लाह ऐं उनजे रसूल खां छा महबूब आहिनि व जिहादिन फी सबीलिही अल्लाह जे रस्ते खां जे महबूब आहिनि फतरब्बसू हत्ता याती अल्लाह बिअमरी पोइ अल्लाह जे हुकुम जो अल्लाह जे अज़ाब जो इंतज़ार करियो मुंहिंजा मोहतरम दोस्तो असां जान माल सब कुर्बान करे छॾींदासीं बैतुल्लाह जी हुर्मत जे मथे असां जानू कुर्बान करे सघंदासीं ही जीअण छा आहे ही जिंदगी कहिड़ी शइ आहे जॾहिं असांजे बैतुल्लाह जे लाइ जुड़तू हज जुड़तू शयूं मसनूई शयूं पैदा थियनि ऐं मुसलमान ज़िंदा रहनि मुसलमान ज़िंदा रहनि असीं ज़िंदा नथा रही सघूं असां चवणु चाहियूं था ही उहो घर आहे इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास ही उहो घर आहे जेको पहिरीं मुसलमाननि जी इबादत गाह आहे किथे आहे लल्लज़ीन बिबक्कतन मुबारकूं वहुदल लिल आलमीन ही किथे आहे ही मक्के में आहे मुसलमान मक्के ॾांहुं वञनि था अॼु जेकॾहिं को लवारी ॾांहुं वञे थो लोहारी जे रस्ते ते हले थो लोहारी ॾांहुं वञी इहो मसनूई हज करणु चाहे थो ही मुसलमान सफ़न का अन्नहुम बुनियानुम मरसूस जे तहत सीसा पिलाई दीवार बणिजी वेंदा ही मुसलमान अॻियां अची वेंदा इंतजामिया के ॿुधाइण चाहियूं था इहा नौबत न अचण ॾियो इहा नौबत जे आई सॼी सिंध छा पाकिस्तान गॾु थी वेंदो मुसलमान मुता थी विया तव्हां कुझु बि नथा करे सघो हिननि जो ईमान आहे फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ ही हिदायत याफ़्ता आहिनि ईमान ॾेई करे जान खपाए करे अल्लाह के राज़ी करण वारा आहिनि ही कामयाब ऐं कामरान थियण वारा मुसलमान आहिनि छा मुंहिंजा मोहतरम मुसलमानो छा तव्हां तयार आहियो छा तयार आहियो जान ऐं माल कुर्बान करण जे लाइ तयार आहियो ऐं इंतजामिया खे हिकु दफ़ो वरी ॿुधाइण चाहियां थो तव्हां ॾिसी वठो ही मुसलमान आहिनि हिननि जो ईमानी जज़्बो आहे ही ईमानी गैरत आहे असीं गयूर आहियूं गैरत जे इंसान में न हुजे वो मुसलमान न है मुसलमान गैरतमंद है ऐं इहो ॿुधाइण चाहियां थो मवाहिद तो हूंदो ई बाग़ैरत आहे अहलुल हदीस बाग़ैरत आहे ही मवाहिद आहे हिदायत याफ़्ता जमात है इंशाअल्लाह ताला जेकॾहिं तव्हां पंहिंजे 144 कलम खे बरक़रार न रखियो ऐं अहिड़ी का हरकत या चून चुरान लवारी में थी मुसलमान गॾु थी वेंदा मुसलमान जमा थी वेंदा अॼु बि अल्लाह जो कसम बदीन नारनि सां गूंजी रही है ईमानी जज़्बो है ऐं ईमानी जज़्बो कायम ऐं दाइम रहंदो असां हथ खड़ा करे नाराए तकबीर नाराए तकबीर नाराए तकबीर अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।